ओम शांति। अॼु मूंखां मिठो श्री बाबा ब्रह्मजी कम द्वारा चवंदा मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे सृष्टि जो परिवर्तन जो समय, हिन समय हिन सृष्टि ते कहिड़ो युग थो हले? कल युग। कल युग आहे तॾहिं त घर घर में दुनिया में कल कलेश आहे न, नाम ई आहे कलयुग। माण्हू चए थो, कई माण्हू चवंदा आहिनि असां वटि धन संपत्ति आहे, सीधी त असां स्वर्ग में आहियूं। अगरि तव्हां स्वर्ग में हुजो आहे त तव्हांजे घर में त सुख शांति हुजे आहे न। स्वर्ग मतिलबु सुख शांति पवित्रता। त ईअं मुख सां स्वर्ग न चई सघंदा आहियूं असां। तव्हां वटि कोई थोरी चीज आहे, थोरो बि सुख आहे त माण्हू सोचो असां त स्वर्ग में आहियूं। बाक़ी माण्हुनि वटि जंहिं वटि कुझु न आहे वो सोच रहे हैं ये नर्क में है न तो स्वर्ग में है। लेकिन स्वर्ग में तो सिर्फ धन संपत्ति जो सुख न हूंदो, उते त एतिरो धन संपत्ति हूंदो कि असांजे घर बि सोने हीरे महल जा हूंदा। हाणे त माण्हुनि खे पाइण लाइ सुठो सोनो लाइ थोरो बि पैसो थो अची वञे त सोचनि था स्वर्ग में आहे। स्वर्ग अर्थात जिते सुख शांति पवित्रता आहे। पैसे सां कोई सुख शांति आहे? माण्हुनि जे संबंध में त कड़ाहट आहे न। आत्मा जे गुणनि ऐं शक्तियुनि सां त सभी ग़रीब आहिनि। हिन दुनिया में भले कोई करोड़पति हुजे, उहो बि भॻवान जी अॻियां हथ फैलाईंदो। उहो बि भॻवान जे अॻियां हथ फैलाए करे चईंदो कि सुख ॾियो, शांति ॾियो, ख़ुशी ॾियो, पर पूरी न थींदे। आत्मा सोच रहे असां वटि धन संपत्ति आहे। अगरि धन संपत्ति थी सां माण्हुनि जे जीवन स्वर्ग जहिड़ो थी वञे, माण्हुनि जे जीवन में ख़ुशियूं अचनि, सुख अचनि, त माण्हुनि करोड़पति पंहिंजे घर में मंदिर छो थो लॻाए? दुनिया जो सभिनि खां वॾो माण्हू बि भॻवान जे अॻियां छो थो झुके? भॻवान जे अॻियां मथो छो थो टेके? छो भगवान की याद करे भगवान का सुख शांति खुशी की कामना कंदो? छो रोज सुबह जो भगवान की याद कंदो? स्वर्ग में तो कोई भगवान की याद ही न कंदो। स्वर्ग जहिड़ी दुनिया में कोई भगवान की याद ही न कंदो। उते माण्हुनि खे पतो ही न हूंदो कि भगवान हूंदो भी आहे, कोई छा हूंदो आहे छा न। उते स्वर्ग में हाणे सतयुग ईंदो। सतयुग में थोड़ी सुबह जो उथी करे सिमरन कंदासीं, पाठ कंदासीं, व्रत जप कंदासीं, त हाणे आहे जॾहिं असांखे ॾाढो दुनिया में दुख आहे न, घर घर में कल कलेश आहे, शुद्धि नाम ई आहे कलयुग। दुनिया में एॾो दुख लॻो पियो आहे, आए दिन कंहिंजो छा थो थिए, कंहिंजो छा थो थिए। वेठे वेठे माण्हू खे पतो नथो पए, करे माण्हू सोचनि था भई भगवान खे यादि करे वठो त उहो मदद कंदो। त बाबा चवंदा त हाणे असांखे न दुनिया जे परिवर्तन जो समय आहे। कलयुग खां पोइ हाणे सतयुग अचण वारो आहे। त हाणे असांखे भई असां भक्ति कई थी, भॻवान खे माण्हू यादि थो करे, सोचे थो भॻवान कॾहिं त ईंदो, कंहिं न कंहिं नाम रूप में त अची करे मिलंदो मूंसां। त भॻवान हिन सृष्टि ते अची रहियो ऐं उहो ई असांखे चए थो कि हाणे मुंहिंजी भक्ति न करो, हाणे मूंखे यादि न करो, मूंखे सदा पाण सां गॾु रहो। हाणे मूंखे यादि न करो, घड़ी घड़ी सॾु न करो, घंटा वॼाए ऐं जो बि माण्हू सॾु कंदो न, हे भॻवान अचे अचे अचे। त परमात्मा चए थो हाणे त मां हिन सृष्टि ते अची वियो, हाणे मूंखे यादि करे मूंखां फल जी प्राप्ति करो। मां सभिनि खे हाणे स्वर्ग जो वरतो ॾियण आयो आहियां, सुख शांति ख़ुशी ॾियण आयो आहियां। सभी आत्माउनि खे शक्ति गुण ज्ञान ॾियण आयो आहियां। हाणे जेको मूंखां वठंदो वठिणो त उहो वठी वठो। अञा बि अगरि असां भॻवान खे सॾु करण में समय गवाए छॾींदासीं, अञा बि बसि असां भॻवान जा भॼन कीर्तन सत्संग करण में टाइम वेस्ट करे छॾींदासीं, अञा बि असां सिर्फ़ु भॻवान जी महिमा ई कंदा रहंदासीं ऐं ख़ुदि ओड़ो न ठहींदासीं। भई असां छा था चऊं कि भॻवान सुख जो सागर, शांति जो सागर, शक्तियुनि जो सागर आहे, वो सभिनि जे मथां रहम करण वारो आहे, दया करण वारो आहे, सभिनि जी मदद करण वारो। ऐं असां ख़ुदि ठहूं नथा।
त भई ॾिसो माउ पीउ बि ॿार खे जन्म ॾींदो आहे, सोचदो आहे न मां हिनखे लाइक़ ठाहे वॾो करे लाइक़ ठाहे पोइ शरीर छॾा पोइ वञा काॾे। जेसिताईं ॿार पंहिंजे पेर ते न बीह रहंदो आहे तेसिताईं हुनखे हिकु ज़िम्मेवारी रहंदी। भई धीअ हूंदी त सोचदो भई हिनजी शादी कराए छॾां, पुट हूंदो त चईंदो भई हिनखे धंधे ते सुठी रीति धंधे ते सेट थी वञे, हीअ सोचो न धंधो करण लॻी वञे, घर खे पालण सिखी वञे। अॼुकल्ह त धीअरूं बि कमाइनि थियूं, शादी जो त कोई भरोसो न आहे अॼुकल्ह, छोकी कहिड़े बि माण्हू ते अॼुकल्ह असां भरोसो न करे सघंदा आहियूं। शादी करण खां पोइ बि माण्हू दुखी था थी वञनि, ऐं कई बार शादी करण खां पोइ अञा कई ऐं पति शरीर छॾे छॾे, भरोसो न आहे न अॼु कंहिंजो बि। त ॿारनि खे बि घरनि खे बि पढ़ाई करे लाइक़ ठाहिण ज़रूरी आहे। त बाबा जी त ॾिसो जॾहिं जिम्मेदारी माउ पीउ संबंधी सोचदा आहिनि कि असां ॿारनि खे लाइक़ ठाहे छॾूं, हुन खां पोइ असां कुझु बि करूं। त परमात्मा त असांजो पीउ आहे, विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ आहे। त उहो बि चए थो कि हाणे मां हिन ई समय हिन सृष्टि ते ईंदो आहे, हाणे हिन सृष्टि ते अची करे मां सर्व आत्माउनि खे वरतो थो ॾियां, सुख शांति ख़ुशी ॾियण जो, ज्ञान गुण शक्तियुनि जो खज़ानो ॾियण आयो आहे। त मुंहिंजो मूंखां जेतिरो ज्ञान मूं वटि आहे उहो वठी वठो, जेतिरा गुण मूं में आहिनि उहो वठी वठो, जेतिरा शक्तियूं मूं में आहिनि उहा वठी वठो परमात्मा सां। पोइ हिन खां पोइ भॻवानु कॾहिं हिन सृष्टि ते ईंदो ई न, पोइ वरी 5000 साल पोइ वरी न भॻवानु सतयुग में ईंदा आहिनि, न त्रेता में, न द्वापर में, न कलयुग में। भॻवानु कॾहिं ईंदा आहिनि कलयुग ऐं सतयुग जे विच जे समय संगम युग में, वो भी थोड़े से समय जे लाइ ईंदा आहिनि। ऐं हुनखे बि कोटनि में कोई बि कोई त परमात्मा खे पहचाने सघंदो आहे, हुनखे हुनजे ज्ञान खे ॿुधी करे सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण करे हले। ॾाढा घटि ॿार हूंदा आहिनि, छोकी भॻवान जो चयो मञण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अॼु माण्हू ॾिसो कुझु बि परमात्मा जी ॻाल्हियूं ॿुधे थो, भले चओ था तव्हां ग्रंथ शास्त्र भॻवान ई लिखिया आहिनि, पर तव्हां हुननि जो चयो मञो था। अॼु तव्हां जो सुबुह जो पाठ पढ़ियो, जो तव्हां सत्संग कीर्तन ॿुधियो हूंदो, उहो सॼो ॾींहुं तव्हां उहा हलियो। त असां जॾहिं भॻवान पंहिंजे परमात्मा पीउ जो चयो नथा मञूं त असांजे जीवन में परिवर्तन कीअं ईंदो? अॼु चइण में त माउ पीउ ॿारनि खे फटाफट थो चए, ॾिस तूं मुंहिंजो चयो नथो वञे त ॾिस तोसां हीअं थिए ई थो, तूं मुंहिंजो चयो मञ त तुंहिंजो जीवन सुठो थी वञे। अॼु कई बार माउ पीउ अहिड़ा बि हूंदा आहिनि जो चईंदा आहिनि ॾिसी मुंहिंजो चयो नथो वञे न ज़रूर ठोकर खाईंदो, ईअं जीअं त हुनखे आशीर्वाद ॾींदे। माण्हू अगरि कोई कंहिंजो चयो न वञे न त सोचदा ॾिसी मुंहिंजो चयो नथो वञे न ॾिस त ज़रूर ठोकर खाईंदो। अरे हुनखे चओ भले चयो नथो वञे, परमात्मा हिनखे सद्बुद्धि ॾे, हीअ कॾहिं ठोकर न खाए, सम्झी वञे। पर माण्हू ईअं सोचनि भई मुंहिंजो चयो नथो वञे त इहे जीवन में अॻियां कीअं वधी, अगरि वधी वियो न त सोचदा अरे मूंखे त हिन ग़लति करे थी। पर ठीकु आहे, अगरि वधी बि वियो त परमात्मा सां हुनखे चऊं भई हिनखे सद्बुद्धि ॾियो, हिनखे संभालो, हिनजी मदद कजो, हीअ नथो ॿुधे ॿार, हीअ ठोकर न खायो ईअं ई सम्झी वञे। त परमात्मा खे असां हुननि जे लाइ छा चईंदा आहियूं कि भॻवान दया जो सागर आहे, रहम जे लाइ क्षमा जो सागर आहे, सुख जो सागर, शांति जो सागर। त असां हुनजा ॿार इहे ठहूं न। त परमात्मा बि चए थो कि हाणे मां हिन सृष्टि ते आयो आहियां, मां चाहियां थो कि मुंहिंजा सभु ॿार सुठा थी वञनि, मां चाहियां थो कि मुंहिंजा सभु ॿार मूंखां वरसो वठी वञनि। परमात्मा सिर्फ़ु मनुष्य आत्माउनि खे वरसो न ॾींदा आहिनि, भॻवान हिन प्रकृति जीव जंतु जानवर सभिनि खे वरसो परमात्मा ई ॾींदो। लेकिन पहिरियों असां आत्माउनि द्वारा ई सर्व खे वरसो ॾींदो। असांखे बि सिर्फ़ु हुनजी महिमा जा गीत न ॻाइणा, हुननि जो सत्संग कीर्तन करे हुनखे ख़ुशि न करणो,
अजब सकल तव्हांजो ॿार तव्हांजी तारीफ़ करे, ताकि खुश करे, खुश करण चाहे तो तव्हां थींदव। अगर वो खुद लड़ाई झगड़ो तो करे ऐं तव्हांजे लाइ चए थो मुंहिंजा पीउ मुंहिंजा माउ पीउ त ॾाढा सुठा आहिनि, सभिनि सां प्रेम सां हलंदा आहिनि, सभिनि ते दया कंदा आहिनि, ऐं ॿार में उहो प्रेम भाव, दया भाव, क्षमा भाव, सभिनि खे सुख ॾियण जो भाव हुजे ई न, त माउ पीउ सोचो न अरे मूर्ख ॿार, असां तुंहिंजा माउ पीउ एॾा सुठा, तूं अहिड़ो आहे, असांजी बसि महिमा ई कंदो रहीने या तूं बि ठहीने। तो परमात्मा भी चए थो कि तव्हां मुंहिंजी महिमा कंदा रहंदा या तव्हां बि अहिड़ा ठहींदव। त असांखे बि परमात्मा हिन संगम युग कलयुग तो सतयुग जे आदि है संगम युग तो हले, मतलब ॿिनि युगनि जो मिलन विच जो समय तो हले। हिन युग में परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे ये ज्ञान गुण शक्तियुनि जो वरतो ॾींदो आहे। जेका माण्हू भक्ति मार्ग में मांगदा आहिनि न भगवान खां कि असांखे बुद्धि ॾियो, सुख ॾियो, शांति ॾियो, शक्ति ॾियो, सम्झ ॾियो, ताकि असां इहे सभु करे सघूं, ये मांगदा आहिनि न भगवान। वो भगवान हाणे फ्री में ॾियण आयो, मतलब असांखे कोई दान नथो वठे, असांखे इहे नथो चए कि तव्हां व्रत जप तीर्थ करो त असां मां तव्हांखे इहे ॾियां। भक्ति मार्ग में माण्हू छा कंदा आहिनि, संतुष्ट जाके गुण खपे तो संतोषी देवी जो व्रत रखदा। हाणे देवियुनि जो व्रत रखंदा न, वो अलग अलग देवियुनि जी अलग अलग शक्ति जे रूप में पूजा कंदा ऐं सोचदा भई हिन शक्ति के पूजो त असांखे ये शक्ति मिलदी या गुण मिलदो। त केॾी मेहनत कंदा आहिनि, 9 ॾींहं माण्हू बुख में रहे, रोटी न खाए, हुनजी आरतियूं करे, हुनजा जाप जपे। भक्ति में मेहनत आहे, भक्ति थकाईंदी आहे। माण्हू खे थोरो समय खुशी थींदी आहे, पोइ वापसि खां ओड़ो जो ओड़ो ई माण्हू चईंदा आहिनि न, तॾहिं त चई ॾींदा आहिनि न माण्हू भई तव्हां हेॾो भगवान खे पूजो था, तव्हां में शक्ति न आई आहे न। छोकी भक्ति में मेहनत आहे, भक्ति थकाईंदी आहे। ऐं हाणे हिन समय हिन संगम युग ते न भगवान असांखे सहण जी शक्ति ॾे थो। तव्हांखे जो शक्ति खपे न उहा संकल्प करो, मां आत्मा परमात्मा जो ॿार, सहनशील आत्मा आहियां, संतुष्ट आत्मा आहियां, सदा खुश रहण वारी आत्मा आहे। ये सोचण ई परमात्मा खां वठण। हिन समय असांखे भगवान खां वरतो कीअं वठणो आहे, गुण शक्तियों ज्ञान कीअं वठणो आहे, संकल्प करे। तव्हां सोचो, संकल्प करो, परमात्मा खे यादि करो कि मां सुखी आहियां, मां शांत आहियां, मां सदा संतुष्ट रहण वारी आत्मा आहियां, मां सदा सहनशील आत्मा आहियां, मां सदा निर्भय आत्मा आहियां, मां जीवन में सदा सर्व विघ्ननि खे पार करे सदा निर्विघ्न रहण वारी आत्मा आहियां, मां सभिनि खे संतुष्ट करण वारी आत्मा आहियां, मां होशियार आत्मा आहियां, समझदार आत्मा आहियां, मां जीवन में सफलता प्राप्त करण वारी आत्मा आहियां, मां तव्हां में जो बुरो संस्कार हुजे न, सम्झो तव्हां में क्रोध आहे त तव्हां चओ मां क्रोध न करण वारी आत्मा आहियां, मां जिद न करण वारी आत्मा आहियां। ये चैन ऐं परमात्मा के निराकार रूप में यादि करण मतलब उन्हनि खां वरतो वठण, मतलब उन्हनि खां उहा शक्ति असां वठूं था कि परमात्मा मां तव्हांजो ॿार जिद न करण वारी आत्मा आहियां। त भगवान असांखे वो जिद न करण जी शक्ति ॾेई छॾियो, वो गुण ॾेई छॾियो आहे जंहिंजे कारण असां जिद न करो, असां सदा शक्तिशाली रहूं। त परमात्मा जो हूंदा कि हिन रीति असांखे सदा ही भगवान की यादि करे संकल्प करो। सुबह सुबह जो अगर अमृत वेलो उथंदा आहियो न त वाहिगुरु वाहिगुरु जाप जपण, कृष्ण कृष्ण जाप जपण, सिमरन करण खां त ये चओ कि मां परमात्मा जो सुखी ॿार आहियां, मां परमात्मा जो शक्तिशाली ॿार आहियां, मां परमात्मा जो निर्भय ॿार आहियां, मां परमात्मा जो होशियार ॿार आहियां। हीअं संकल्प करो। बाबा चवनि था हीअं संकल्प कंदा वेंदव न त असांखे जीअं त परमात्मा खां शक्ति मिली वेंदी आहे, असांखे जीअं त परमात्मा आशीर्वाद ॾेई छॾियो।
ताकि कोई भी अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि हुजे न त तव्हां सुबुह सुबुह जो उथी करे ॾींहं जो भी करे सघंदा आहियो, राति जो भी करे सघंदा आहियो, जॾहिं चाहे करे सघंदा आहियो। ये संकल्प करो कि मां जीवन में सर्व विघ्ननि खां मुक्त आहियां। सम्झो तव्हांजे जीवन में ॾाढी परेशानी आहे तो तव्हां घड़ी घड़ी संकल्प करो परमात्मा खे याद करे कि मां सर्व परेशानियुनि सां मुक्त आहियां, मां जीवन में सदा अॻियां वधण वारी आत्मा आहियां, मां सदा परमात्मा जी चित्र छाया जे हेठां रहण वारी आत्मा आहियां। ईअं संकल्प करो। पोइ अगर तव्हांजे घर में कोई ज्यादा क्रोध तो करे, कोई ज्यादा पढ़ाई नथो करे, या कोई मञे नथो, ॿार नुंहरियूं ससु कहिड़ो भी प्रकार जी ॻाल्हि हुजे न, हुनजे लाइ भी तव्हां सिर्फ़ संकल्प करो मुंहिंजा ॿार ॾाढा सुठी रीति पढ़ंदा आहिनि, जिद न कंदा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि, मुंहिंजी नुंहुं ॾाढी सुठी, मुंहिंजा ॾिसो कोई शरीर तो छॾे न, जॾहिं जिंदो आहे न आत्मा हुन शरीर में आहे त माण्हू हुनजी शक्ल नथा ॾिसनि, माण्हू हुननि खां पुछनि नथा, हिक ॿिए जी बुराई कंदा रहंदा, ग्लानी कंदा रहंदा, निंदा कंदा रहंदा। ऐं जॾहिं उहो शरीर छॾे वेंदो न पोइ वेही उनजी सुठी ॻाल्हियूं यादि करे, वीचारो वीचारी एॾी सुठी हुई, वीचारो एॾो सुठो हुयो, सभिनि जो भलो कंदो हुयो, वीचारी ॾाढी सुठी हुई, ॾाढो भलो, भले ॿाहिरां खां करनि अंदरां भले हुननि जे मन में खोट अचे, छोकी सभु सुठा कर्म त न कंदा आहिनि न, कोई ग़लति कम भी कंदो आहे, लेकिन चइणो पवंदो आहे। हाणे शरीर छॾण खां पोइ त चईंदा न जिंदो हुजे त बुराई करो ऐं शरीर छॾण खां पोइ हुनजी बड़ाई करो, उहो त माण्हू हली वियो न, जिंदो हुयो त तव्हां हुनखे सुख न ॾिनो, हुनजी बुराई ॾिठो, ऐं मरण खां पोइ भी अगरि असां भई ॿाहिरां छो था कयूं, जेको हुयो मरण खां पोइ कोई सुठो थोड़ी थी वेंदो, जेको भी बुरा या सुठा कर्म करे आहे उहो ई खणी वेंदो। त माण्हू ॾिसो इहे दिखावे वारी दुनिया थी वई आहे न, तंहिंखां सुठो त माण्हू जिंदा आहिनि, उन्हनि में उन्हनि जी सुठी ॻाल्हियूं जॾहिं मरण खां पोइ यादि था करो, उन्हनि जी सुठी सुठी ॻाल्हियूं, बुराई भी हूंदी सुठी, लेकिन मरण खां पोइ न ज्यादा माण्हुनि खे सुठी ॻाल्हियूं ई यादि ईंदियूं। अॼु माण्हू घर में वेठो आहे न त हुनजी वैल्यू न आहे, लेकिन तव्हांजे घर में जो माण्हू आहिनि, तव्हांजा जो संबंधी आहिनि, हुनमें कोई न कोई विशेषता आहे। अगरि तव्हां हुन विशेषता खे नथा ॾिसो, हुन सुठी ॻाल्हि खे नथा ॾिसो त हीअ तव्हांजी ग़लती आहे न, तव्हां हुन सुठी ॻाल्हि खे नथा ॾिसी सघो, हीअ तव्हांजी ग़लती आहे। लेकिन पोइ मरण खां पोइ इहे 12 ॾींहं पोइ वर्सियूं था मल्हाइनि, पोइ श्राद्ध था मल्हाइनि, अरे पहिरियों ई हुननि खे ख़ुशी ॾियो, पोइ चवनि था अरे असांखे पितृ दोष आहे, असांजे वॾनि जो कुझु ईअं आहे, हिसाब किताब आहे, इन करे श्राद्ध था करूं, वर्सियूं था मल्हायूं। अरे त जॾहिं जिंदा आहिनि तॾहिं हुननि सां सुठी रीति हलो त कुझु माण्हू हिक ॿिए जे लाइ बुरो सोचे ई न, भई श्राद्ध छो कंदा आहिनि, छो जे असांजो जेको भी लेणो देणो हूंदो सुठो या बुरो उहो छुट्टो थी वञे, भई उहा आत्मा वञे, हुनखे मुक्ति मिले। छो जे अॼुकल्ह न समय खां पहिरियों आत्मा शरीर छॾे थी वठे बीमारी जे कारण, ऐं माण्हू हिक ॿिए सां ठवनि नथा, त हिक ॿिए जे लाइ सम्झो तव्हां अॼु कोई बुरो थो करे, तव्हां हुनजे लाइ बुरो सोचियो, फलाणे जो इहो ईअं थी वञे, थींदो ई आहे न। कोई अॼु मां बि सोचदी, मां खे बि ॿार परेशान कंदो त चई छॾंदी आहे तुंहिंजा ॿार थियनि त पतो लॻे, सम्झो तव्हां मां थी करे पंहिंजे ॿार खे चयो तुंहिंजा ॿार थियनि त तोखे पतो लॻे हे परेशान करनि त उहो तव्हांजी मां शरीर छॾे हली वई, लेकिन हुनजी जेकी इहा ॻाल्हि आहे न ये तव्हांखे भुगतणी पवंदी आहे। पोइ मां जा वेही श्राद्ध था करनि, वर्सियूं था करनि, पूजायूं था करनि कि मूंखे क्षमा कर, मां तोखे एॾो परेशान कयो, अरे पहिरियों ई न करो। या मां एॾी समझदार हूंदी हुजे, ठीकु आहे जो करे तो मां हिनजे ॿारनि खे छो थी ग़लति चऊं। अॼु सही छोकी आत्मा दुख जी थी आहे न, हिते त तव्हां चओ था माउ पीउ भाउ भेण, लेकिन आत्मा जॾहिं दुख जी थी त उहो भुलिजी वेंदी आहे मां माउ पीउ आहियां, भाउ भेण आहियां, उहो त झटि चई छॾंदी आहे तोसां बि ईअं थई, तुंहिंजे ॿारनि सां बि ईअं थई।
घर घर में माण्हू तव्हां हिक ॿिए सां जॾहिं मरण खां पोइ उन्हनि जी सुठी ॻाल्हियूं यादि था करो, उन्हनि जो श्राद्ध था करो, वर्सी था करो, जेका सिर्फ़ त जिंदा आहियो उनमें सभु मिली जुली करे सुख शांति सां रहो न। भई माण्हू वर्सियूं कंदो, श्राद्ध कंदो, सभु मिली करे खाईंदा पींदा, ऐं जॾहिं जिंदा हूंदा आहिनि त सभु अलॻि अलॻि पंहिंजे पंहिंजे कमरे में। त इहे ॾिसो कलयुगी दुनिया जा नियम रीति रस्म ख़राब ई आहिनि न। वो वेही करे दुख था मनाइण, अलाए छा छा था करनि। दिखावे वारी दुनिया आहे न, भले पुजे न पुजे करणो ई पवंदो। ये बाबा से तो ॾिसो जीअं तव्हां हिक ॿिए जो संबंध दिखावे में करो था, उहो ई तव्हां मूंखे बि दिखावे में ई यादि था करो। कॾहिं परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झो था, चओ था सर्व संबंध तुझ सां निभायूं, कॾहिं हुनखे पंहिंजी सर्व संबंध जे रूप में यादि कयो था। माण्हू अॼु भॻवान खे बि ॾिजी करे यादि थो करे, काथे संजे जीवन में गड़बड़ न करे छॾी। अॼु कुझु गड़बड़ थी वई, सुबुह जो पाठ न कयो, गड़बड़ थी वई त चई न ॾिस मां पाठ न कयो न, इन करे मूंखे भॻवान सजा ॾिनी। त केॾो वॾो पाप था करो। अगरि तव्हां इहो सोचो था कि तव्हां पाठ न कयो इन करे तव्हांजो कमु ख़राब थी वियो, हिनजो मतिलबु असां छा था चऊं कि असांजे भॻवान खे यादि न कयो, इन करे असांजी भॻवान मदद न कई या असां सां बुरो कयूं। हिनजो मतिलबु छा थियो? भई रोज असांखे भॻवान खे छो यादि, रोज न सदा ई यादि रखणो, हर सेकेंड हर घड़ी। छो जो असांजे न असांजी आत्मा में ॾाढा पाप कर्मनि जो बोझो चढ़ल। तव्हां रोज पाप था करो, पिछले जन्मनि में भी असां पाप करे आया आहियूं, अॼु भी रोज जाने अनजाने असांखां ॾाढा पाप थियनि था। भले तव्हां करण नथा चाहियो लेकिन थी था वञनि, त उन पाप जो भुगतान कहिड़े भी सेकेंड तव्हांजे साम्हूं अची सघंदो। हाणे अॼु अगरि तव्हां कंहिंजी ग्लानी कई त भॻवान त तव्हांखे न चई न ग्लानी कर। कल्ह तव्हां पाठ न कयो ऐं तव्हांजी उन ई माण्हू ग्लानी करे छॾी, त तव्हांजी अॼु जे कर्म जो परिणाम तव्हांखे कल्ह मिलियो, हिन में भॻवान त कुझु न कयो। हा, अगरि तव्हां भॻवान खे यादि करे हुन सां क्षमा मांगो आहे, हुनखे सुबुह जो उथी यादि करो आहे, पंहिंजी ग़लती जो एहसास करो आहे, मां हुनजी ग्लानी कई, ग़लति कयो, या जंहिं समय कयो हुन समय हुन माण्हू सां या भॻवान सां क्षमा मांगो आहे, त तव्हांजो उहो घटि थी वञे। परमात्मा भॻवान असांखे कॾहिं बि हीअं न चईंदो आहे कि मुंहिंजी भक्ति करो त मां तव्हांजी मदद करां। उहो त चईंदो आहे भई तव्हां पाप कर्म न करो, जेका बि कया अथव उन सां छुटकारो पाइण लाइ मूंखे यादि करो। भई अॼु अगरि सॼो ॾींहुं मुंहिंजो कोई बि पाप कर्म चुक्तू करण जे लाइ अचण वारो आहे, अगरि मां सुबुह जो सुठी रीति भॻवान खे यादि कंदमि, मां सॼे ॾींहं में बि हुनखे यादि कंदमि, त उहो मुंहिंजी मदद कंदो आहे हुन पाप कर्म खे, हुनजो जेको असांखे फल मिलंदो उनमें असांजी मदद कंदो आहे। हिनजो मतिलबु इहो न कि मां पाठ न करां त उहो मुंहिंजो बुरो कंदो, उहो त अॼु जेको थियणो उहो त थींदो ई थिए। लेकिन अगरि तव्हां सॼो ॾींहुं भॻवान खे यादि करे हर कर्म कंदो न, त उहो असांजे पाप खे घटि करे सघंदो आहे। त हिन करे सम्झी करे भॻवान सां संबंध निभायो, ऐं जेतिरो संबंध निभाए करे भॻवान खे यादि कंदो न ओतिरो सुठो आहे। सिर्फ़ मथां मथां न यादि करो, जे पंहिंजे संबंध न, माण्हू घर घर में अलाए छो शादियूं थो करे, ॿार थो पैदा करे, शादियूं कराए अचनि था, न पत्नी खां पति जो पुॼे थो, न पति खां पत्नी जो पुॼे थो, न त ससु हुनखे संभाले थी सही। बसि माण्हू वटि थोरो पैसो आहे त बसि शादियूं कराइनि था, ॿार पैदा करनि था त उन्हनि खे पाले नथा सघनि। छो जी ॾिसो अॼु ॿार खे पालण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अॼु नुंहं खे तव्हां वठी अचो, हुनखे बि पालणो पवंदो। भई नुंहं आई त हुनजो नयो जीवन, नयो जीअं बचपन शुरू थी वियो शादी खां पोइ ॿारनि जो, उन्हनि खे बि त पालणो पवंदो न। अॼु माण्हुनि खां पुॼे नथो, कोई छो जो कोई कंहिंजी मञे ई नथो, सभु चवनि था असां वॾा। अॼु ॿार थोरो बि वॾो थींदो मां वॾो,
त बाबा चए थो ॾिसो तव्हां सां कोई संबंध त तव्हां निभाए नथा सघो, तव्हां खां कुझु पुॼे नथो, तव्हां खां कुझु हैंडल नथो थिए, पोइ छो था शादी करो, छो था ॿार पैदा करो। त बाबा छो सॼे माण्हू भॻवान खे यादि नथो करे त शक्ति कीअं मिले, भॻवान खे यादि नथो करे त सम्झ कीअं मिले। त अगरि तव्हां शादियूं था करो, ॿार था पैदा करो त भॻवान खे बि यादि करो ताकि वो तव्हांखे सम्झ ॾे कि शादी करे करे कीअं निभाइबी आहे, वो तव्हांखे शक्ति ॾे। तव्हांजे ॿार पैदा था करो त ॿार खे पालण लाइ बि पहिरियों भॻवान खे यादि करो ताकि वो तव्हांखे सम्झ ॾींदो कि हिन कलयुगी ॿारनि खे कीअं संभालणो, हिन कलयुगी नुंहरनि पुटनि खे कीअं संभालणो, हिन कलयुगी ससुनि खे कीअं संभालणो। अरे कलयुगी आहे न, ससु चईंदी मां वॾी, नुंहं चईंदी मां वॾी, हाणे हेॾी कलयुगी ससुनि खे बि त संभालण, नुंहनि खे बि होशियार थियणो खपे ऐं कलयुगी माउ पीउनि खे बि हैंडल करण लाइ ॿारनि खे बि होशियार थियणो पवंदो। न त अॼुकल्ह जा माउ पीउ ॿारनि खे बि फसाए बि सघंदा आहिनि। त दुनिया अहिड़ी आहे, इन करे हर हिक खे पंहिंजे पाण खे परमात्मा जी चित्र छाया में रखणो ताकि हर एक सुठी रीति जीवन जी सके। अच्छा मीठी मीठी सुखलती ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान पंहिंजी जिम्मेवारी जो सभु बोझ बाप खे ॾेई करे सदा निश्चिंत रहण वारा सफलता संपन्न सेवाधारी। बाबा चवनि था जो जेतिरो स्वयं हल्को रहंदो आहे न, जीवन में सदा हल्का रहो, मतलब मन में विचार ज्यादा न रखो, सब विचार परमात्मा के ॾेई करे तव्हां मन बुद्धि द्वारा परमात्मा के यादि करो, तॾहिं तव्हां हर कर्म कंदे हुए जीवन में उन्नति के पाईंदा रहो। जिम्मेवारी जो बोझ सब भगवान के ॾेई छॾो, सब जिम्मेवारी जो बोझ भगवान के कॾहिं ॾेई सघंदासीं जॾहिं असां मां न कंदासीं। भई सभु कुझु तव्हांजो आहे, तव्हां ई संभालो। असांखे सिर्फ़ु यादि करणो आहे परमात्मा खे ऐं इहो सम्झणो उहो करण करावनार मूंखां कराए थो। स्लोगन आहे हिन सृष्टि ते आहे न, हीअं सम्झो कि हिते हिकु खेल थो हले, खेल तो हले ऐं हुन खेल खे परमात्मा सां गॾु खेॾंदो, मतलब हुनखे पंहिंजो साथी ठाहे करे खेॾंदासीं न हिन सृष्टि ते खेल, त सदा ई निश्चिंत रहंदासीं। हिन सृष्टि जे जेको खेल तो हले उहो कैसेट त ठहियल ई आहे, असांखे सिर्फ़ु परमात्मा सां गॾु उहो खेल खेॾणो आहे। असांखे ईअं न चइणो आहे हीअं छो थियो, हाणे छा थींदो, हीअं तव्हां मूंसां छो कयो, जेको थिए थो हुनमें भलो आहे, कुझु न कुझु राज समायल आहे, श्री खेल आहे, खेल जे अंत में सदा सुठो ई हूंदो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो,